जो अमन वापस कयो भिक्षा जो अमन वापस कयो ही दहशतगर्दी बंद कयो ही दहशतगर्दी बिटशा समेत मटियारी ज़िले जे अंदर वतंदड़ बदअमनी चोरिन फोरन अगवाई कत्ल जे वारदातनि खिलाफ़ शहरी सियासी और समाजी मज़हबी धुरियूं ऐं सिविल सोसाइटी जा नुमाइंदा रोडनि निकिरी आया। शहरनि पारां सैयद गर्दा हुसैन शाह लतीफ़ी जी अॻवानीअ में बिटशा दंबूरा चौक वटि बिटशा ऐं ज़िले मटियारी जे पुलिस ख़िलाफ़ ज़बरदस्त एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवाननि सैयद गर्दा हुसैन शाह, नसीर मेमन, मौलाना असदुल्ला, फिदा हुसैन ख़ासकेली ऐं ॿियनि चयो त तव्हां जे तवसत सां ही सिंध जो आवाज़ जेका टीवी आहे मज़लूमनि जो आवाज़ आहे, उन तवसत सां पैगाम ॾियां थो ज़िले इंतिज़ामिया खे त असांजे सॼे ज़िले मटियारीअ में बदुमनी आहे। ख़ासि करे असांजे हालातेल के बिटशा जी पसगिरदाई में रोज़ाने जे बुनियादनि ते मोटरसाइकिलनि जी फुरूं, चोरियूं, गाॾी जूं फुरूं, अगवा ऐं डकैतियूं, क़त्ल, हाणे त क़त्ल ताईं पुॼी विया आहिनि। त ख़ुदा ला इन ते कुझु सोचो ऐं पुलिस खे ऐं इहो अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे ख़ुदा ला जेका तव्हांजी ड्यूटी आहे उहा कयो। फालतू में मोबाइलूं जेके आहिनि 4-4, 5-5 मोबाइलूं आवाज़ूं VVIP मूवमेंट में लॻियूं पियूं हूंदियूं आहिनि सखर खां वठी कराची ताईं, त उहो छॾण में पूरा आहियो। ख़ुदा ला इहो तवजो ॾियो, रोडनि ते राति जो माण्हुनि जो तहफ़ुज़ कयो। अवाम जो तहफ़ुज़ अवांजो फ़र्ज़ु आहे। बिटशा असां सिंध जा रहवासी ॾाढे नाज़ुक दौर मां गुज़री रहिया आहियूं। हीउ जेको असां ते ज़ुल्म 14 सालनि खां जेको पीपुल्स पार्टी जे सूरत में असांजी टोक उन जा असरात हाणे मज़बूत थींदा वञनि। जंहिं इलाइक़े में चोर धाड़ेल लोफर थाणा हलाइनि। कल रातो को वाक़ियो इन शइ जी कड़ी आहे। असां पंहिंजे पाण खां लातालुक़ थी वेठा आहियूं, तॾहिं ई धाड़ेल चोर फोरू था असांजा माण्हू मारी। पर जेकॾहिं असां अॼु 9 लख माण्हू उथी पवनि त मुंहिंजे ख़्याल में त हिते सॼे सिंध जा IG खे बि हिते अचिणो पवंदो। असांजी फ़र्ज़ु असांजी ज़िम्मेवारी आहे पाण असीं पंहिंजी फ़र्ज़ु लाइ पाण मैदान कयूं। पर हिते असीं पंहिंजे इलाइक़नि में महफ़ूज़ न आहियूं। असीं हींअर पंहिंजे दर ते अगरि आऊं सम्झा थो राति जो कंहिं ॻोठ में घर खां निकिरी मस्जिद में निमाज़ पढ़ण जे लाइ वियासीं त घर खां मस्जिद ताईं वारदात थी सघे थी। इन करे ख़ुदा जे वास्ते महिरबानी करे हीअ जेके करप्ट ऑफिसर आहिनि इन्हनि खे हितां ख़तमु करे के सुठा ऑफिसर असांखे ॾियो जो असांजी हिन मां जान छुटे पवे, असीं पंहिंजे घरनि में, पंहिंजे दरनि ते, पंहिंजे दुकाननि में महफ़ूज़ रही सघूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त बिटशा जे शहरनि पारां पुरअमन एहतजाजी मुज़ाहिरे में कयल मुतालबनि जो वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं IG सिंध पुलिस नोटिस वठे ऐं बिटशा समेत ज़िले मटियारी जे थाननि ते सिफ़ारती ऐं मनपसंद SHOs खे हटाए उते तजुर्बेगार SHO मुक़ररु कया वञनि त जीअं वधंदड़ बदअमनीअ ते कंट्रोल करे सघिजे। कैमरामैन इख़्तियार अली मीर जत सां गॾु मुस्तक़ीम समूह आवा न्यूज़।